सॼी सिंध में सरकारी ख़ानगी स्कूल्स ऐं कॉलेजिस गर्मियुनि जी मोकलुनि खां पोइ खुली विया। कराची, हैदराबाद, नवाबशाह, खैरपुर, लाड़कानी, नौशहर फिरोज ऐं ॿियनि शहरनि में कॉलेजिस खुली विया। ॿारड़ा सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि में पहुची विया। पहिरें ॾींहं ते कॉलेजिस ऐं स्कूलनि में हाज़िरी घटि रही। 2 महीननि जी मोकलुनि खां पोइ स्कूल ईंदड़ ॿारड़नि में ख़ुशी जी लहर। सन समेत मांझनि तालुक़े जे स्कूलनि जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ख़ुशी में बहकी पिया। बहिराड़ियुनि वारनि स्कूलनि में पाणी ऐं बिजली समेत ॿिया मसइला जीअं जो तीअं बरक़रार। फ़ौजी अदालतुनि में आम शहरियुनि जी ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में 6 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कंदी। बेंच में जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस यहया अफरीदी, जस्टिस मुज़ाहिर अली अकबर नकवी ऐं जस्टिस आयशा मलिक शामिल। तोशाखाना फ़ौजदारी केस जी ॿुधणी पीटीआई चेयरमैन जे पेश न थियण ते 12:30 वॻे ताईं मुलतवी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में एडिशनल सेशन जज हुमायूं दिलावर केस जी ॿुधणी कई। पीटीआई चेयरमैन मुक़रर वक़्त ते अदालत में पेश न थियो। मुआविन कयल अदालत खे ॿुधायो त पीटीआई चेयरमैन खे एहतसाब अदालत में पेश थियणो आहे। मोहलत ॾिनी वञे। जज अदालत में पीटीआई चेयरमैन जे पेश न थियण ते ॿुधणी 12:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। मुल्क जी मुआशी तरक्की लाइ पाकिस्तान मिनरल्स स्मिथ तक़रीब अॼु थींदी। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं परॾेही मुल्कनि जा सीड़पकार शिरकत कंदा। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो डेनमार्क जे हममनसब सां फ़ोन ते राब्तो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ुरान पाक जी बेहुरमतीअ जे वाक़िअनि ते ॻणतीअ जो इज़हार। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो डेनमार्क क़ुरान पाक जी बेहुरमती जे वाक़िअनि जी मज़म्मत कई। मुस्लिम मुल्कनि सां राब्ते में आहे। तुर्किया जो नायब सदर सादत यलमाज़ अॼु आला वफ़द सां गॾु कराची पहुचंदो। तुर्किया जो नायब सदर कराची शिपयार्ड में ख़ुसूसी शिरकत कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त तुर्किया जे नायब सदर जे पाकिस्तान जे दौरे जो मक़सदु पाक तुर्किया बहरिया विच में दिफ़ाई मंसूबे जो इफ़्तिताह करणु आहे। हुकूमती इतिहादी जमायतुनि जे अॻवाननि जो निगरान सेटअप लाइ मुशावरती इजलास। पीपल्स पार्टी, नून लीग, मुस्लिम लीग, काफ, जमहूरी वतन पार्टी ऐं ॿियनि इतिहादी जमायतुनि जे अॻवाननि जी शिरकत। हुकूमती इतिहाद में शामिल पार्टियुनि खे 2 ॾींहनि में निगरान वज़ीर आज़म लाइ नालो ॾियण जी डेडलाइन। समूरियूं सियासी जमायतूं पार्टी क़यादत सां मुशावरत खां पोइ 2 ॾींहनि में नाला ॾियनि। हुकूमती इतिहादियुनि जे मुशावरती इजलास में फ़ैसिलो। जाम शोरो टोल प्लाज़ा भरिसां तेज़ रफ़्तार मज़दा कल्टी, 1 ॼणो फ़ौत, 1 ज़ख़्मी। हादसे में मानसेरा वासी नौजवान शीरी थरे ते फ़ौत। सईद मोहम्मद ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। घोटकी भरिसां आदिलपुर में 2 महीना अॻु करंट लॻण सबबि फ़ौती ॼाणायल नौजवान जे क़त्ल जो इंकिशाफ। आदिलपुर थाणे ते मुबैना फ़ौती हिदायतुल्लाह चनो जे पीउ अब्दुल मालिक चनो जी फ़रियाद ते नौजवान जी घरवारी सनम चनो ख़िलाफ़ केस दाख़िल। इंक्वायरी जी बुनियाद ते केस दाख़िल। सनम चनो खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त क़बर कुशाई करे पोस्टमार्टम बाद ई केस जी जांच खे अॻिते वधायो वेंदो। मीरवा गोरचाणी वेझो ॻोठ मेवो ख़ान लगारी में 2 धुरियुनि जे झेड़े में मारिजी वियल पीरसन बाबलो कोहली जो केस दाख़िल। मीरवा थाणे ते मक़तूल जे पुटु रामशी कोहली जी फ़रियाद ते मोलचंद ऐं प्रेमचंद कोहली ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। ऐं खरड़ो में लांढी बस स्टॉप वटि ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, नौजवान फ़ौत, 1 ज़ख़्मी। नौजवान मलिक इकराम अली ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दम ॾिनो। ज़ख़्मी अहसन अली किरियो गणती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल दाख़िल। पुलिस ट्रॉलर खे तहवील में वठी छॾियो। ड्राइवर फ़रार।